एंटीडिप्रेसेंट दवाऊं यानी डिप्रेशन या उदासी ऐं मायूसीअ जी बीमारी खे ख़तमु करण जूं दवायूं या उनखे बहितर करण जूं दवायूं। हाणे जीअं असां अॻे वीडियोज़ में ॿुधायो आहे त डिप्रेशन जी बीमारी जेका आहे उहा कॾहिं कॾहिं त परेशानियुनि मसइलनि जे करे थींदी आहे या उन ते बायोलॉजिकल यानी जीअं आहे ब्रेन में कुझु कीमियाई तब्दीलियूं ईंदियूं आहिनि उन जे करे बि डिप्रेशन जी बीमारी थींदी आहे। हाणे उन बीमारी लाइ हिकु त ॻाल्हाइण जे तरीक़े सां इलाजु, सोचुनि खे बहितर करण जो इलाजु, मुसबित सोचूं पैदा करण जो इलाजु, मुख़्तलिफ़ क़िस्म जा इलाज आहिनि। उन लाइ दवाउनि जो इलाज बि ॾाढो मुफ़ीद आहे ऐं काफ़ी माण्हू दवाउनि सां बहितर थी वेंदा आहिनि। ऐं उहो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त दिमाग़ में जेके उहे कीमियाई रतूबतूं जेके आहिनि उन जो तवाज़ुन जेको आहे जेको बहितर न हूंदो आहे उनखे बहितर कंदियूं आहिनि। हाणे दिमाग़ में कुझु कीमिकल्स हूंदा आहिनि जीअं सीरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, डोपामिन ऐं ॿिया कई कीमिकल हूंदा आहिनि। ऐं इन थ्योरीअ मुताबिक़ त डिप्रेशन जी बीमारी थींदी आहे जॾहिं उहे कीमिकल जो तइदादु घटिजी वेंदो आहे। हाणे जेके दवाऊं आहिनि उन कीमिकल जी तइदाद खे ठीकु कंदियूं आहिनि, बहितर कंदियूं आहिनि त उन खां पोइ डिप्रेशन बहितर थी वेंदो आहे यानी उदासी जी बीमारी, मायूसी जी बीमारी घटिजी वेंदी आहे। हाणे उहे दवाऊं जेके आहिनि उहे कई क़िस्मनि जूं दवाऊं, पर सभिनी में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिकु त उहे दवाऊं कुझु वक़्तु लॻाईंदियूं आहिनि ठीकु थियण लाइ, 2-4 हफ़्ता लॻी वेंदा आहिनि जॾहिं माण्हू बहितर महसूसु करे पाण खे। उन खां अलावा इहे दवाऊं जॾहिं शुरू में इस्तेमालु कबियूं माण्हुनि खे कुझु साइड इफ़ेक्ट्स तकलीफ़ूं थींदियूं आहिनि ऐं कुझु खे साइड इफ़ेक्ट्स अॻिते बि हलंदा आहिनि काफ़ी। ऐं उन खां अलावा इहे दवायूं कई अरसे ताईं हलाइणियूं पवंदियूं आहिनि। डिप्रेशन जी बीमारी अगरि पहिरियों दफ़ो कंहिं माण्हूअ खे थिए त घटि में घटि इहो इलाजु 6 खां 9 महीना हलाए यानी साल ताईं हले। ऐं उन खां अलावा अगरि बीमारी ॿियो या टियों दफ़ो थींदी आहे त लंबे अरसे ताईं हलंदो आहे। ऐं काफ़ी ॻाल्हियुनि जो अमल दख़ल हूंदो आहे। इहा बीमारी अगरि ख़ानदान में आहे, मौरूसी आहे त लंबो इलाजु हलंदो। अगरि घणे अरसे खां हलंदड़ आहे तॾहिं बि लंबो इलाजु हलंदो। पर जेकॾहिं पहिरियों दफ़ो कंहिंखे डिप्रेशन थिए त ईअं सम्झो त 100 मां 50 माण्हुनि खे ॿीहर डिप्रेशन कोन थींदो, 50 खे ॿीहर थी वेंदो। ऐं अगरि जेकॾहिं कंहिं माण्हू खे ॿियो दफ़ो बि डिप्रेशन थियो हुजे त 100 मां 70 माण्हुनि खे जंहिंखे ॿियो दफ़ो थियो हुजे ॿीहर बि थी सघे थो डिप्रेशन, ऐं 30 खे वरी न थींदो। ऐं अगरि इहो डिप्रेशन जेको आहे 3 दफ़ा कंहिंखे थी चुको हुजे ईअं सम्झो त 90% माना 100 मां 90% चांस आहिनि त ॿीहर बि डिप्रेशन थिए। त इन जो मतिलबु इहो आहे त दवाऊं उनखे माण्हू खे लंबे अरसे ताईं हलाइणियूं पवंदियूं। हाणे डिप्रेशन जी दवाउनि जा कई ग्रुप हूंदा आहिनि जेको अॼुकल्ह घणो ग्रुप इस्तेमालु दवाउनि जो थींदो आहे, उनखे असां SSRI ग्रुप चवंदा आहियूं, सिलेक्टिव सीरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर्स। इन में छा थींदो आहे त इहे दवाऊं ब्रेन में, दिमाग़ में सीरोटोनिन कीमिकल जे तइदाद खे बहितर कंदियूं आहिनि। हाणे हिन में कुझु दवाऊं जेके अचनि थियूं जीअं सर्ट्रालिन, फ्लूऑक्सीटिन, पेरोक्सिटीन, सिटालोप्राम, एसिटालोप्राम। हाणे जेके इहे दवाऊं आहिनि इन्हनि जो साइड इफ़ेक्ट बि थींदा आहिनि। शुरू में जॾहिं इस्तेमालु कबो आहे त घणे क़दुरु माण्हुनि खे गैस्ट्रिक अपसेट हूंदो आहे, माना ईअं उल्टीअ वांगुरु या दिलि कची थिए या कंहिंखे पेट ख़राबु थी पवे या कंहिंखे उॻिरायूं अचनि त इहे कुझु माण्हुनि खे शुरू में थींदियूं आहिनि ऐं पोइ वरी बहितर थी वेंदियूं आहिनि। पर कुझु माण्हुनि खे ॿिया साइड इफ़ेक्ट बि थींदा आहिनि जीअं जेको आहे जिन्सी कमज़ोरी कुझु माण्हुनि खे थी सघे थी, कुझु जो वज़न वधी सघे थो माण्हुनि जो। ऐं उन खां अलावा अगरि यंग माण्हुनि खे डिप्रेशन थिए त उन्हनि खे कॾहिं कॾहिं पाण खे ख़तमु करण जा ख़्याल बि अची सघनि था दवाउनि जे करे, जेतोणीकि इहे दवाऊं उहे ख़्याल ख़तमु कंदियूं आहिनि, पर कुझु माण्हुनि खे अची सघनि था। ईअं थिए त डॉक्टर सां राब्तो कजे। कुझु माण्हुनि खे दवाउनि सां पसीना घणा अची सघनि था पिया, या जेके इलेक्ट्रोलाइट हूंदा आहिनि जीअं सोडियम जो तइदादु घटिजी सघे थो पियो, ख़ासि तौर वॾी उमिरि में, या जंहिंखे ब्लड प्रेशर हुजे ऐं पेशाबनि जूं गोरियूं खाईंदा हुजनि त उन में सोडियम जो तइदादु घटिजी सघे थो ऐं उहो डॉक्टर उनखे ठीकु कंदो त पोइ बहितर थी वेंदो। पर घणे क़दुरु इहे दवाऊं अक्सर माण्हू आराम सां इस्तेमालु कंदा जंहिंमें वॾो तकलीफ़ न ईंदी आहे।
ॿियो जेको ग्रुप आहे दवाउनि जो उहो आहे SNRI, सिलेक्टिव सीरोटोनिन नार एपिनेफ्रिन रीअपटेक इनहिबिटर्स। हाणे इन में जेके दवाऊं अचनि थियूं जीअं डुलॉक्सिटीन, वेनिलाफेक्साइन, डेसवेनिलाफेक्साइन। हाणे इहे दवाऊं जेके आहिनि ॿिनि कीमिकलनि जो तइदादु दिमाग़ में बहितर कंदियूं आहिनि, यानी जेको आहे सीरोटोनिन ऐं नार एपिनेफ्रिन, ऐं जिन खे उहे दवाऊं पहिरियों असरु न कंदियूं त इहे वधीक बहितर फ़ाइदो ॾींदियूं आहिनि। हाणे इन्हनि SNRI दवाउनि जा साइड इफेक्ट बि तक़रीबन साॻा आहिनि जेके मथे ॿुधायासीं असां। टियों ग्रुप जेको हूंदो आहे उहो आहे NDRI, नार एपिनेफ्रिन डोपामिन रीअपटेक इनहिबिटर्स। इहे छा कंदा आहिनि, दिमाग़ में ॿिनि मुख़्तलिफ़ कीमिकलनि जो तइदादु वधाईंदा आहिनि, नार एपिनेफ्रिन ऐं डोपामिन, जंहिंमें दवा अचे थी ब्यूप्रोपियान, वोल्ब्यूटिन। हाणे इहा दवा वरी जेको आहे माण्हू खे थोरो अलर्ट कंदी आहे, एनर्जी घणी ॾींदी आहे। जेके माण्हू डिप्रेशन जे करे थोरो सुस्तु हूंदा आहिनि, इन खे इहा दवा बहितर ॾींदी आहे। ऐं इन दवा जो जिन्सी क़ुवत ते बि असरु न पवंदो आहे घणो, ऐं इन सां माण्हुनि जो वज़न ते बि फ़र्क़ु न पवंदो आहे, त उन लिहाज़ सां उहो बहितरु आहे। पर जंहिं माण्हू खे एपिलेप्सी हुजे या दौरनि जी बीमारी हुजे, उनखे इहा दवा सुठी न आहे, छो त इहा दवा जेका आहे इहा दौरा वधाए सघे थी, या कंहिं माण्हू खे अगरि एपिलेप्सी न बि आहे त इहा कुझु माण्हुनि खे दौरो ॾेई सघंदी आहे। ॿियूं जेके दवाऊं आयूं आहिनि, जेके नए क़िस्म जूं दवाऊं अॼुकल्ह हलनि थियूं पियूं, जीअं वर्टॉक्सिटीन, ट्रिंटलिक्स, वाइब्रेड, इहे नयूं दवाऊं आहिनि, उहे मल्टी मॉडल चऊं था। उहे जेके आहिनि खोड़नि कीमिकलनि खे ब्रेन में ठीकु कंदियूं आहिनि, त पोइ माण्हू बहितरु थींदो आहे। हाणे जॾहिं खोड़नि कीमिकलनि जी ॻाल्हि आई आहे, त जेको अॻु में असां ग्रुप दवाउनि जो इस्तेमालु कंदा हुआसीं, ट्राईसाइक्लिक ग्रुप ऑफ एंटीडिप्रेसेंट, उहे में जेके अचनि पियूं इमीप्रामिन, एमीट्रिप्टलिन, टोफ्रानिल, ट्रिप्टनाल, उन्हनि दवाउनि में जेको आहे उहे टिनि क़िस्म जे कीमिकलनि खे ठीकु कंदियूं आहिनि, ऐं काफ़ी माण्हू बहितर थी वेंदा आहिनि, ऐं घणे खां घणे तइदाद में हलंदियूं आहिनि दवाऊं उहे। पर उन्हनि जा जेके कुझु साइड इफेक्ट उहे ॿिए क़िस्म जा आहिनि, यानी माण्हू खे वात में ख़ुश्की थी सघे थी, कब्ज़ी थी सघे थी, पेशाब में रुकावट थी सघे थी, दिलि जी जेका आहे रिदम जेका आहे उन ते असरु थी सघे थो, जंहिंजे करे दिलि जे मरीज़नि खे उहे दवाऊं असां न ॾींदा आहियूं। या उहे दवाऊं कंहिं कंहिंखे जेको आहे गिलाकोमा जी तकलीफ़, यानी जेको आहे अखियुनि में जेको आहे प्रेशर वधण जी तकलीफ़ करे सघे थी। जंहिं माण्हुनि जो अखियुनि जो प्रेशर वधीक हुजे, उन्हनि में उहे दवाऊं असां अवॉइड कंदा आहियूं। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ऐं घणी घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।